औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर आहे, उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदव। अॼु असां पढ़ंदासीं अल मंदर आ जो आवाज़। जी हा, हीअ आहे सिंधी ॿाराणो किताब पहिरियों, जंहिंजी आहे कक पटी, जंहिंजो कल्ह हिन खां अॻु जेको मूं वीडियो ठाहिया उन में अलो ज़बर आ जो आवाज़ पढ़ियो। अॼु असां पढ़ंदासीं अल मंदर आ जो आवाज़। त दोस्तों हीअ जेका आहे इहा वॾी मद आहे, ठीकु आहे। हिनखे ॿारनि खे असां कहिड़े तरीक़े सां पढ़ायूं त ॿारनि खे असां पढ़ाए सघूं था त अलफ़ ख अल मंद आ, बे अलफ़ बा, जीम जुती जीम अलफ़ जा, जिम झिरकी जिम है अलफ़ जा, दाल दर दाल अलफ़ दा, सीन सीटी सीन अलफ़ सा, लाम लकुण लाम अलफ़ ला, मीम मच्छी मीम अलफ़ मा, हमज़ा अल मंदरो हमज़ा अलफ़ आ, ये यकतारो ये अलफ़ या। जी दोस्तों, पोएं वीडियो में मूं तव्हांखे अलफ़ ज़बर अ जो आवाज़ पढ़ायो। अॼु वारी वीडियो में मूं अल मंद आ वारो वीडियो अपलोड कयो आहे। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि ईंदो। मूंखे एप्रिशिएट कजो, मुंहिंजो वीडियो लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं मुंहिंजे चैनल खे शेयर कजो। महिरबानी।